ब्रेकिंग न्यूज़ वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट थियो आहे। अफगानिस्तान पाकिस्तान के शिकस्त ॾेई छॾी। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं त वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट थियो आहे। इन हवाले सां ॿुधाईंदा हलूं त अफगानिस्तान पाकिस्तान के शिकस्त ॾेई छॾी आहे। क़ौमी टीम जा बॉलर अफगानी बैटर्स ॾाढो बेवस नज़र आया। क़ौमी टीम पारां ख़राब फील्डिंग वारी रिवायत बि बरकरार रखी वई। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट थियो आहे। अफगानिस्तान पाकिस्तान के शिकस्त ॾेई छॾी आहे। इन हवाले सां ॿुधायूं त क़ौमी टीम जा बॉलर अफगानी बैटर्स ॾाढो बेवस नज़र आया, जॾहिं त क़ौमी टीम पारां ख़राब फील्डिंग वारी रिवायत बि बरकरार रखी वई। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट साम्हूं आयो आहे। अफगानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी आहे। क़ौमी टीम जा बॉलर अफगानी बैटर्स ॾाढो बेवस नज़र आया। क़ौमी टीम पारां ख़राब फील्डिंग वारी रिवायत बि बरकरार रखी वई। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट थियो आहे। अफगानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। अहम तरीन ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट साम्हूं आयो आहे। इन हवाले सां ॿुधायां पिया अफगानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी आहे। क़ौमी टीम जा बॉलर अफगानी बैटर्स ॾाढो बेवस नज़र आया, जॾहिं त नाज़रमा खे इहो बि अपडेट कंदा हलो त क़ौमी टीम पारां ख़राब फील्डिंग वारी जेकी रिवायत आहे क़ौमी टीम जी उहा बरकरार रही। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। वर्ल्ड कप में टियों वॾो अपसेट थियो आहे। अफगानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। असां खे क्रिकेट के हवाले से अहम ख़बर ॾियूं पिया। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में पाकिस्तान खिलाफ 283 रन्सुनि जो टारगेट हासिल करण लाइ अफगानिस्तान बैटिंग कई, जंहिंमें उन्हनि कामयाबी हासिल कई। इन हवाले सां अपडेट करे रहिया आहियूं त क़ौमी टीम जा बॉलर अफगानी बैटर्स ॾाढो बेवस नज़र आया। क़ौमी टीम पारां ख़राब फील्डिंग वारी रिवायत बि बरकरार रही। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वर्ल्ड कप जो टियों वॾो अपसेट बि साम्हूं अची वियो। अफगानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। क्रिकेट के हवाले सां अफगानिस्तान पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी आहे। वर्ल्ड कप जो टियों अपसेट थियो आहे। इन हवाले सां नाज़रमा खे ॿुधायूं पिया क़ौमी टीम जा बॉलर अफगानी बैटर्स ॾाढो बि बेवस नज़र आया। इन हवाले सां इहो बि अपडेट कंदा हलूं त क़ौमी टीम पारां ख़राब फील्डिंग वारी रिवायत बि